अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां आहियां जो पंहिंजो ज़फ़र खोकर। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 18 फरवरी ते यादि रखिजो 18 फरवरी ते गुल आर्ट अकेडमी शिकारपुर जी तरफ़ां सिंध जे भलोड़ शाइर बहितरीनु इंसान ऐं सिंध जी कुंड कुड़छ में जंहिंजा गीत गूंजिया आहिनि त नालो त ॿुधो हूंदो सैयद कासिर नवाज़ शाह। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त कासिर नवाज़ शाह जा हिन वक़्तु हालात दुरुस्त न आहिनि, इंतिहाई कसम पुरसी ऐं बीमारी जी हालत में हू ज़िंदगी जा ही ॼाड़ा गुज़ारे रहियो आहे, घारे रहियो आहे। सो जस हुजे गुल आर्ट अकेडमी वारनि खे, उन्हनि जे दोस्तनि खे, मेंबरनि खे, उहिदेदारनि खे जन ही सहरो पंहिंजे सिर ते खयों आहे ऐं कासिर नवाज़ शाह जे लाइ बेनिफिट शो पिया कनि शिकारपुर में 18 फरवरी ते। सो दोस्तों 18 फरवरी ते शिकारपुर में अचण न विसारींदा ऐं भरपूर ताउन कयो गुल आर्ट अकेडमी वारनि सां जो ही कार्य ख़ैर अंजाम ॾेई रहिया आहिनि। ऐं उन मौक़े ते तव्हांजी दिलचस्पी खे मद्देनज़र रखंदे उन्हनि स्टेज ड्रामो पिणु तरतीब ॾिनो आहे जंहिंजो नालो आहे ठग बादशाह। ऐं ठग बादशाह में सिंध जा तमामु बहितरीनु आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि जिन मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते KTN, सिंध TV, धरती, आवाज़ पंहिंजी परफॉर्म जो मुज़ाहिरो कयो आहे। इंतिहाई दिलचस्प हिकिड़ो सेगमेंट आहे, ड्रामो आहे जंहिंखे तव्हां ॾिसणु न विसारींदा। उहो बि तव्हांजी दिलचस्पी जे लाइ उते मुनक़िद कयो वियो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जा डायरेक्टर आहिनि वीर मुर्तज़ा शेख साहब, ऑर्गेनाइज़र आहिनि असांजे सिंध जा बहितरीनु अदाकार आहिनि बहितरीनु इंसान मोहम्मद रमज़ान बुरड़ो साहब। ऐं हीउ जेको सॼो इवेंट आहे जेको मुनक़िद कराइण जो सहरो आहे उहो आहे असांजे प्यारे पहिरीं भाउ जेको प्रोड्यूसर आहे हिन सॼे इवेंट जो मोहतरम फयाज़ लाशारी साहब। सो जस हुजे सॼी संगत खे, हिन जे मेंबरनि खे, गुल आर्ट अकेडमी जे दोस्तनि उहिदेदारनि खे जो हुननि हीउ बहितरीनु कमु करे रहिया आहिनि। सो वॾी महिरबानी, अचण न विसारींदा, हिन साथ में तव्हांजो हुजणु ज़रूरी आहे। असां बि ईंदासीं ज़रूरु इंशाअल्लाह ताला ऐं हुते मुलाक़ात कंदासीं। वॾी महिरबानी।